कुछ ॾींहं पहिरियां ज़िले शिकारपुर पुलिस जे मुबैना तशद्दुद में फ़ौत थियल गढ़ी यासीन रवासी नौजवान आसिफ़ पठाण वाक़ियो नओं रुख़ इख़्तियार करे वियो। गढ़ी यासीन थाणे जे अॻूणे SHO ऐं नौजवान आसिफ़ पठाण जे मुबैना क़त्ल केस जे इल्ज़ाम हेठि आयल SHO हिदायतुल्लाह निंदवाणी मीडिया अॻियां दाईंदे चयो आहे त आसिफ़ पठाण वाक़े में आउं ऐं मुंहिंजो पुटु इमरान निंदवाणी ऐं जमादार सैफुल्लाह कोरेजो बिल्कुलु मुलविज़ न आहियूं। असांखे कंहिं साज़िश तहत फासायो वियो आहे। हक़ीक़तन आसिफ़ पठाण जी फ़ौतगी गढ़ी यासीन थाणे ते न पर न्यू फौजदारी शिकारपुर थाणे ते थी आहे। आसिफ़ पठाण सां गॾु गिरफ़्तार थियल साजिद पठाण खे बि वाक़े जी सॼी ख़बर आहे त नौजवान आसिफ़ पठाण कहिड़े थाणे ते लाक़ब हो ऐं उनजो कहिड़े थाणे में मौत कहिड़े वाक़े सबबु थियो आहे। इहो सभु कुझु साजिद पठाण ॼाणे थो ऐं उनखे ख़बर बि आहे। SHO हिदायतुल्लाह निंदवाणी जो वधीक चवणु हो त मूंखे आसिफ़ पठाण वाक़े ते इंतिहाई अफ़सोस थियो आहे ऐं उन जे वारसनि सां ॾुख में बराबरि जो शरीक आहियां ऐं चाहियां थो त आसिफ़ पठाण जे मुबैना क़त्ल में मुलविज़ माण्हुनि खे ज़रूरु सज़ा मिलणु घुरिजे। SHO हिदायतुल्लाह निंदवाणी पठाण बिरादरी जे मोज़िज़ीन नियाज़ी ख़ान पठाण, लाला इमरान ख़ान पठाण, बाबर ख़ान पठाण ऐं ॿियनि सां मुख़ातिब थींदे अपील कई आहे त अव्हां वाक़े जी अणधुरी जांच करायो, फ़ौती सां गॾु लाक़ब थियल साजिद पठाण खां मालूमात वठो। इहो सभु कुझु अव्हां खे ॿुधाईंदो त वाक़ियो आसिफ़ पठाण कहिड़े थाणे ते लाक़ब हो, उनजो मौत कंहिंजे हथां ऐं कीअं थियो आहे। SHO हिदायतुल्लाह निंदवाणी सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, IG सिंध पुलिस, DIG लाड़काणो ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त आउं ऐं मुंहिंजो पुटु इमरान ऐं जमादार सैफुल्लाह कोरेजो आसिफ़ पठाण क़त्ल वाक़े में मुलविज़ बिल्कुलु न आहियूं। वाक़े जो नोटिस वठी वाक़े जी अणधुरी जांच करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं आसिफ़ पठाण वाक़े में मुलविज़ हक़ी जवाबदारनि खे वाइखो करे उन्हनि खे कानून मूजिबि सज़ा ॾिनी वञे। इन वाक़े जे हवाले सां SHO हिदायतुल्लाह निंदवाणी जो वधीक छा चवणु हो, अचो त ॿुधूं था। जनाब चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, जनाब चीफ जस्टिस हाई कोर्ट कराची, जनाब चीफ जस्टिस हाई कोर्ट लाड़काना, जनाब सेशन कोर्ट जज साहब शिकारपुर, जनाब IG साहब सिंध कराची, जनाब DIG साहब लाड़काना, सभिनी खे मुंहिंजो इहो अपील आहे त ही जेको बि वाक़ियो आसिफ़ पठाण जो थियो आहे इन में मूंखे नाहक फासायो वियो आहे। मां नियाज़ी साहब, लाला इमरान ख़ान पठाण ऐं बाबर ख़ान पठाण खे अपील कंदुसि त इहो आसिफ़ शहीद आसिफ़ ख़ान पठाण जे शहीद थियण जो मूंखे बि बराबरि दुख थियो आहे ऐं मां वारिसनि सां बराबरि इन दुख में शरीक आहियां। मां चवां थो त जेको बि इन केस में मुलविस आहे उनखे सज़ा मिलणु खपे ऐं आसिफ़ पठाण जे खून सां इंसाफ़ थियणु खपे। असुल हक़ीक़त इंक्वायरी थियण सां ई हिन केस जो मौक़िफ़ साम्हूं अची वेंदो। असुल में हीउ वाक़ियो शिकारपुर शहर फौजदारी थाणे जी हद में थियो आहे। इन खून में मां बिल्कुलु बेकसूर आहियां ऐं मां पठाण बिरादरी खे अपील थो कयां त असुल कातिल जेके बि आहिनि उन्हनि खे ज़ाहिर कनि। आसिफ़ सां गॾु ॿिया जवाबदार जेको बाबर जा जेको साजिद पठाण हुयो उहो ज़रूरु वापसि मोटी आयो। उन बि अव्हांखे ज़रूरु ॿुधायो हूंदो त छा हक़ीक़त आहे, कीअं वाक़ियो पेश आयो आहे, छो थियो आहे, कहिड़े टाइम थियो आहे, किथे थियो आहे, उन खे बि सभई ख़बर आहे। आसिफ़ किथे शहीद थियो, मूंखे फासाइण जे लाइ जेको बि चाल चलियो उहो तव्हां सभिनी खां वाक़ुफ़ु आहियो, तव्हां ॾिसो पिया था। पोइ असुल जेका इहा मुंहिंजे पुट जो नालो, मुंहिंजो नालो मूंखे फासाइण लाइ ॾिनो वियो आहे। मुंहिंजो पुटु तक़रीबन आसिफ़ शहीद थियण खां अॻु में 10-15 ॾींहं इस्लामाबाद आहे ऐं मां पंहिंजी ड्यूटी ते गढ़ी यासीन सिटी में आहियां। उन खां पोइ ॿाहिरि मां न वियो आहियां। आसिफ़ कहिड़े टाइम शहीद थियो, किथे शहीद थियो, कहिड़े टाइम वरी लाश गढ़ी यासीन इस्पताल आंदो हुयो,
हाणे मुंहिंजो इहो ई चवणु आहे त बाबा 10-15 ॾींहं अॻु में जॾहिं मुंहिंजो पुटु हिते आहे ई कोन, इस्लामाबाद आहे, उनजो नालो FIR में अचे थो। हिकु ॿियो मुंहिंजो नालो अचे थो FIR में, टियों हिकिड़ो अलाए कहिड़े क़ौम जो आहे छड़ो नालो आहे, चोथों नंबर ते हिकिड़ो जमादार आहे पुलिस जो कोरे जो, उन ग़रीब खे बि फासायो वियो आहे। इन में मूंसां गॾु जेको स्टाफ हुयो, ड्राइवर बि आहे, ॿियो संगत बि आहे, जेके वियासीं, जेके हक़ीक़त ॾिठूं कयूं, मालिकनि खे बि सॼी ख़बर आहे त छा हक़ीक़त आहे छा न आहे। हरू भरू पहिरें तपश में पोइ कंहिंजे बि चवण सां कीअं बि थियो, कंहिं बि करायो, ख़ुदा बहितर थो ॼाणे, असां ते FIR थी वई आहे। FIR थियण खां पोइ हाणे थियो त आहे, बहरहाल उन खे मुंहुं ॾियण लाइ मां चङनि मोतबरनि मौज़ूदनि सां बि राब्ते में आहियां। जीअं पठान बिरादरी मुतमइन मां थींदो, मां उन्हनि खे ओड़े तरीक़े सां मुतमइन कंदुसि। इन खून में मां बिल्कुलु बेगुनाह आहियां, बेकसूर आहियां, मुंहिंजो इन खून सां को बि वास्तो न आहे। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त 4 सरदार, 4 अमीर, 4 मोतबर गॾु करे मां पठान बिरादरी जे मोकिलींदुसि, जीअं उहे मुतमइन थियनि। अगरि मां ॾोही आहियां, मुंहिंजो इन में हथु ॿुॾल आहे त मूंखे सज़ा मिलणु खपे। अगरि मां न आहियां, मां बेकसूर आहियां, त हक़ इंसाफ़ थियणु खपे। मां वरी बि इहो गुज़ारिश कंदुसि न्याज़ी साहिब खे, लाला इमरान खे ऐं बाबर पठान खे त हक़ इंसाफ़ कयो। मूंखे बि दुख थियो आहे, ईअं न त मूं इंसान आहियां मूंखे दुख न थियो आहे, कंहिंजो नार खून थियो आहे, उन खून में मां बि तव्हां सां दुख में बिल्कुलु शरीक आहियां, बराबरि शरीक आहियां। पर जेकॾहिं मां हिन टाइम ॿाहिरि आहियां त 4 मोतबर, 4 सरदार, 4 अमीर तव्हां ॾे मोकिलींदुसि, पंहिंजो सफ़ाई पेश कंदुसि। जेकॾहिं मां हूंदुमि त मां लोड़ींदुसि, जेकॾहिं मां आहियां ई न, बेगुनाह आहियां, त तव्हां बि इंसाफ़ कयो, ख़ुदा रा कंहिंसां नाजाइज़ी न कयो।